घरेलू रिपोर्ट नादिर अली बुलैदी मूजिब घरेलू ॻोठ उमर बियो जे मरकज़ी उमा बारगाह सपा गाज़ी अब्बास अलैहिस्सलाम में सालियानी मजलिस अज़ा बसिलसिला शहादत सैयदा ताहिरा अज़रा बतूल जिगरगोशा रसूल बीबी फातिमा ज़हरा अलैहिस्सलाम मुनक़द कई वई। मजलिस अज़ा में घरेलू थरीचा कादिर बख्श भुट्टो ठारो थरीचो समेत ॿियनि केतिरनि ॻोठनि जे मोमिननि शिरकत कई। उन मौक़े ते अलामा रियाज़ हुसैन नजफी, मौलाना जुल्फ़कार अली लालिक, मौलाना शाहिद हुसैन गाहिजो, ख़तीब जमा मौलवी बंदा अली बियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो आहे त सैयदा फातिमा ज़हरा जी ज़िंदगी मोमिना औरतुनि लाइ हिकु मिसाल आहे। जिगरगोशा रसूल सैयदा फातिमा अलैहिस्सलाम जी औरतुनि खे पर्दे जी पुण सख़्त ताक़ीद करणु फरमायो आहे। सैयदा जी ज़िंदगी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असो हसना ते गुज़री। सैयदा जे शान में इहा ई रवायत काफ़ी आहे। अल्लाह पाक बीबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जिन तशरीफ़ फरमा थींदी हुई, पाण करीम जिन संदन इस्तक़बाल में उथी बीहंदा हुआ, संदन पंहिंजी चादर मुबारक ते विहण जो चवंदा हुआ। सैयदा जेसिताईं शरीफ़ फरमा न थींदी हुई तेसिताईं नबियनि जा सरदार पाण करीम जिन बि न बीहंदा हुआ। वरा मजलिस गुल थियण बैदि आलम इस्लाम जे अमन व सलामती पाकिस्तान जी बका लाइ दुआ ख़ैर पुण घुरी वई, जॾहिं त मुतज़मीन ज़वार लियाकत अली, ज़वार सफ़ीर हुसैन अबरो, मोहम्मद हाशिम संजरानी, फ़कीर आला बख्श बियो ॿियनि मोमिननि में नंगर इमाम हुसैन पुण तक़सीम कयो वियो।